लिखो न तव्हां लिखण लाइ मूं कोन चयो आहे, हीअं लिखण खां मां पाण पासो पियो कयां, तव्हां रुगो लिखण में स्पीड आहे तव्हांजी, सम्झो बसि ॻाल्हि खे। साउंड इहो सभु शइ किताब में लिखियल आहे, सही आहे, सम्झण जी कोशिशि कंदा कयो। नथो अचे आवाज़ु? लास्ट आवाज़ु अचे पियो? ठीकु आहे। हाणे साउंड असांजो असां अॼु टॉपिक खयो आहे, साउंड बेसिकली सिंधी में आवाज़ खे चइबो आहे, सही आहे। त हाणे साउंड बेसिकली फस्ट जेका साउंड जी प्रॉपर्टी आहे छा आहे, असां ॿुधाईंदा आहियूं साउंड छा आहे, फॉर्म ऑफ एनर्जी, मतिलबु इहो एनर्जी जो हिकिड़ो क़िस्म आहे, सही आहे। पर इहो प्रोड्यूस कीअं थींदो आहे, मतिलबु इहो कॾहिं साउंड प्रोड्यूस थींदो आहे, उनजो छा आहे त जॾहिं का बॉडी वाइब्रेट कंदी आहे, जॾहिं बि को ऑब्जेक्ट असांजो वाइब्रेट कंदो आहे त पोइ छा प्रोड्यूस थींदो आहे, असांजो साउंड। ऐं उहो वरी जॾहिं प्रोड्यूस थींदो आहे त उहो सभिनी डायरेक्शन में पखिड़िजी ईंदो आहे, सही आहे। त जॾहिं असां डिफाइन कंदा आहियूं साउंड खे, त साउंड इज़ द फॉर्म ऑफ एनर्जी, सही आहे, विच इज़ प्रोड्यूस बाय वाइब्रेटिंग बॉडी एंड स्प्रेड इन ऑल डायरेक्शन। हाणे फॉर्म ऑफ एनर्जी त ख़बर अथव, एनर्जी असां डिस्कस करे चुका आहियूं। वाइब्रेटिंग ऑब्जेक्ट्स कहिड़ा हूंदा आहिनि, वाइब्रेशन या वाइब्रेटरी मोशन छा हूंदा आहे, क्लियर आहे। जंहिंखे क्लियर हथ मथे हो, घणनि खे क्लियर आहे वाइब्रेटरी मोशन? हिकिड़ो ॼणो को डिफाइन करे वाइब्रेटरी मोशन खे, यस तव्हां। इहो कोलिजन, उहो इलास्टिक कोलिजन थी वञे, तव्हां ॿुधायो। सॉरी सॉरी सॉरी, ज़ोर जी ॻाल्हि ई न आहे, यस न सर, साइंस जे हिसाब सां रैपिड बैक एंड फोर्थ मोशन ऑफ ए बॉडी। बैक एंड फोर्थ मोशन हिनखे चइबो आहे, टू एंड फ्रो मोशन बि चई सघो था। त वाइब्रेटरी मोशन जो मतिलबु छा आहे, रैपिड। रैपिड जो मतिलबु छा आहे, जल्दी जल्दी, ठीकु आहे। बैक एंड फोर्थ मोशन ऑफ बॉडी इज कॉल्ड वाइब्रेटरी मोशन। मां हाणे बैक एंड फोर्थ जो मतिलबु छा आहे, मतिलबु इन जो इहो आहे, जॾहिं तव्हां सॉलिड पढ़ियो हूंदो केमिस्ट्री में साल, तव्हां बि तव्हांखे इहा शइ ॿुधाई आहे त सॉलिड जा जेके पार्टिकल्स हूंदा आहिनि उहे पंहिंजी पोज़ीशन ते वाइब्रेट कंदा आहिनि, सही आहे। वाइब्रेट करण जो मतिलबु छा हूंदो आहे, जॾहिं फॉर एग्जाम्पल को पार्टिकल आहे, ठीकु आहे, हिकिड़ो सर्कुलर पार्टिकल आहे, जॾहिं हिन ते असां ॿ पोज़ीशन ठाहे छॾियूं ए एंड बी, ठीकु आहे। हाणे हीअ सम्झो असांजी वाइब्रेटिंग बॉडी आहे, त हीअ छा कंदी आहे, वाइब्रेशन जो मतिलबु छा आहे, त जॾहिं हिनखे असां मूवमेंट ॾींदासीं त हीअ ए ऐं बी पोज़ीशन जे विच में मूव कंदो रहंदो, न बी खां ॿाहिरि वेंदो, सही आहे, न ए खां ॿाहिरि वेंदो, पर इन ई फिक्स्ड पोज़ीशन ते, या हिनखे मीन पोज़ीशन बि चइबो आहे, त इन जे विच में ई छा कंदो रहंदो, मूव कंदो रहंदो आहे, सही आहे। इन क़िस्म जे मोशन खे जीअं बॉडी मूव न कंदी हिकिड़ी जॻह ते ॿी जॻह ते ट्रांसफर न थींदी, पर हिकिड़ी मीन फिक्स्ड पॉइंट ते अॻिते पए मूवमेंट कंदी रहंदी आहे, त उनखे असां छा चवंदा आहियूं, वाइब्रेटरी मोशन। त जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त वाइब्रेटिंग ऑब्जेक्ट, त इन जो मतिलबु आहे हर ऑब्जेक्ट में अहिड़ी का बि शइ असां खणंदा जेका साउंड प्रोड्यूस पई करे, त उन में को न को अहिड़ो ऑब्जेक्ट हूंदो जेको हिकिड़ी जॻह ते बैक एंड फोर्थ मोशन में मूव करे रहियो हूंदो, जंहिंजे करे साउंड प्रोड्यूस थींदो आहे। त इन करे असां चवंदा आहियूं साउंड इज़ प्रोड्यूस बाय वाइब्रेटिंग ऑब्जेक्ट्स, माना जेके बि ऑब्जेक्ट वाइब्रेट कंदा आहिनि उन्हनि में साउंड प्रोड्यूस थींदो। त जीअं सिंपल मिसाल तव्हांखे या ढोल, ठीकु आहे, धूल जंहिंखे चवंदा, त उन में वाइब्रेटिंग ऑब्जेक्ट छा हूंदो आहे, आवाज़ कीअं प्रोड्यूस थींदो आहे, जेको चमड़ो लॻल हूंदो आहे, सही आहे, उन जॾहिं स्टिक लॻंदी आहे त उहो जेको चमड़ो हूंदो आहे उहो वाइब्रेट कंदो आहे, सही आहे, त उन जे करे साउंड प्रोड्यूस। गिटार तव्हां ॾिठो हूंदो, सही आहे, गिटार जेको आहे उन में वाइब्रेशन छाजे करे प्रोड्यूस थींदी आहे, स्ट्रिंग्स जे करे, तारूं लॻल हूंदियूं आहिनि न, उन्हनि तारनि खे जॾहिं असां वाइब्रेट कंदा आहियूं त छा प्रोड्यूस थींदो आहे, साउंड प्रोड्यूस थींदो आहे। त मतिलबु जो असां ॻाल्हायूं पिया, असां में का शइ वाइब्रेट करे पई, तालू जेको हूंदो आहे, काकड़ो जेको असां जीअं चवंदा आहियूं, उते हिकिड़ो वाइब्रेटिंग ऑब्जेक्ट आहे जेको वाइब्रेट कंदो आहे, या ज़िबान बि तव्हां सम्झी उन सां कनेक्टेड हूंदी आहे, ख़ुदा न खां तव्हां ज़िबान न हुजे त उहो ॻाल्हाए आवाज़ु प्रोड्यूस न थींदो। त असां में इहो सेंसिंग ऑब्जेक्ट आहे जेको वाइब्रेट कंदो आहे, जंहिंजे करे असांखे साउंड प्रोड्यूस थींदो आहे। त हीअ क्लियर आहे हाणे, त साउंड छा आहे, फॉर्म ऑफ एनर्जी, ऐं प्रोड्यूस कॾहिं थींदो आहे, जॾहिं बि का बॉडी वाइब्रेट कंदी आहे, ठीकु आहे। हाणे आहे माइक्रोफोन।
हाणे माइक्रोफोन साउंड सां रिलेटेड हिकिड़ी असांजी डिवाइस आहे। जीअं असां लास्ट टाइम एनर्जी में 2 डिवाइसूं असां डिस्कस कयूं। कहिड़ियूं 2 डिवाइसूं डिस्कस कयूं, कीअं यादि आहिनि? जेके एनर्जी कन्वर्टर में असां डिस्कस कयूं, मूं तव्हां चयो यादि रखिजो, इहे अची सघंदियूं MCQ में। एनीबॉडी ईअं यादि हुजे उहा डिवाइस जेके एनर्जी कन्वर्जन में हिकिड़ी फॉर्म ऑफ एनर्जी खे ॿिए में चेंज कंदियूं। हिकिड़ी बैटरी, सही आहे, उहा छा कंदी आहे? असांजी वन फॉर्म कहिड़ी फॉर्म ऑफ एनर्जी खे कहिड़े में चेंज कंदी आहे? केमिकल एनर्जी खे। सभु जवाबु न ॾियो, हिकिड़ो ॿुधाए छॾे, गॾिजी जवाबु न ॾियो, हिकिड़ो हिकिड़ो ॾे के। केमिकल एनर्जी खे छा पई करे कन्वर्ट पई करे? इलेक्ट्रिकल एनर्जी में। ॿियो असां डिस्कस कयो जनरेटर, सही आहे, जनरेटर जेको आहे असांजो उहो छा पियो करे? मैकेनिकल एनर्जी खे कन्वर्ट पियो कयईं इलेक्ट्रिकल एनर्जी। त अहिड़े ई तरीक़े सां साउंड सां रिलेटेड असां डिवाइस कहिड़ी आहे? माइक्रोफोन। त हीअ छा कंदी? दुकोणो जे न ख़बर इलेक्ट्रिकल एनर्जी खे साउंड में, साउंड एनर्जी खे इलेक्ट्रिकल में। साउंड एनर्जी खे जीअं मां ॻाल्हायां पियो, माइक्रोफोन लॻा पिया आहिनि, त इहो छा पियो थिए? इहो साउंड एनर्जी खे कन्वर्ट पियो करे छा में? इलेक्ट्रिकल। त हाणे इहा डिवाइस बि तव्हां यादि रखणी आहे त माइक्रोफोन छा कंदो आहे? साउंड एनर्जी खे कन्वर्ट कंदो आहे छा में? इलेक्ट्रिकल एनर्जी खे, इलेक्ट्रिकल एनर्जी में। ठीकु आहे। हाणे साउंड एनर्जी खे इलेक्ट्रिकल में चेंज कंदो आहे, पर कहिड़ी शइ आहे जेका बेसिकली वर्क कंदी आहे? माना साउंड जेको आहे किथे वेंदो आहे या कहिड़ी डिवाइस ते वञण सां स्ट्राइक कंदो आहे जेका वाइब्रेट कंदी आहे? त माइक्रोफोन में कहिड़ी शइ लॻल हूंदी आहे जेका वाइब्रेट कंदी आहे, जंहिंजे करे साउंड ट्रांसफर थींदो आहे? उनमें डायफ्राम लॻल हूंदो आहे, जीअं परदे खे चइबो आहे, सनो परदो लॻल हूंदो आहे, सही आहे, जेको इलेक्ट्रिकली कनेक्टेड हूंदो आहे कोयल सां। सभिनी खां पहिरीं साउंड उन परदे ते वेंदो आहे, जीअं असां इंग्लिश में चवंदा आहियूं डायफ्राम। ठीकु आहे। त डायफ्राम जेको आहे इहो परदो हूंदो आहे हिकिड़ो सनो, जेको असांजे हिन में लॻल हूंदो आहे माइक्रोफोन में। सभिनी खां पहिरीं साउंड जेको असां ॻाल्हायूं था, इहे वाइब्रेशन हूंदा आहिनि। ठीकु आहे, इहो अॻिते डिस्कस था कयूं। उहे वञी परदे ते स्ट्राइक कंदा आहिनि, उहो परदो जेको आहे उन्हनि वाइब्रेशन खे वरी इलेक्ट्रिकल सिग्नल में चेंज कंदो आहे, त पोइ स्पीकर ते उहो असां साउंड ॿुधंदा हूंदा। हाली तव्हांखे सिर्फ़ु इहो यादि रखिणो आहे, माइक्रोफोन छा आहे? अहिड़ी डिवाइस आहे जेका असांजी साउंड एनर्जी खे कन्वर्ट कंदी आहे इलेक्ट्रिकल एनर्जी में। साउंड एनर्जी लाइ असां हिकिड़ो ॿियो वर्ड बि यूज़ कंदा आहियूं, उहो कंहिंखे ख़बर आहे? साउंड एनर्जी खे ॿियो असां छा चवंदा आहियूं? ॿुधियो अथव? एक्यूस्टिक एनर्जी छा हूंदी आहे? ॿुधियो अथव? एक्यूस्टिक। कॾहिं कॾहिं ईअं बि लिखंदा आहिनि, ए डिवाइस विच कन्वर्ट एक्यूस्टिक एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, सही आहे। त एक्यूस्टिक जो मतिलबु छा आहे? त जेका असां साउंड जेको आहे असांजो छा में ट्रेवल कंदो आहे? वेव्स जी सूरत में, सही आहे। त अहिड़ी तव्हांजी एनर्जी जेका वेव जी सूरत में ट्रांसफर थिए की मैटर मां, सही आहे, मैटर जे ज़रिए वेव जी सूरत में ट्रांसफर थिए, उन एनर्जी खे असां छा चवंदा आहियूं? एक्यूस्टिक एनर्जी। साउंड एनर्जी बि जेका आहे उहा ट्रांसफर थींदी आहे हिकिड़ी जॻह ते ॿी जॻह ते वेव जी सूरत में, सही आहे। त इन करे असां हिते कॾहिं कॾहिं वर्ड यूज़ कंदा आहियूं एक्यूस्टिक एनर्जी। त जे साउंड एनर्जी लिखियलु हुजे तॾहिं बि सही आहे, ऐं जेकी एक्यूस्टिक एनर्जी लिखियलु आहे तॾहिं बि तव्हां इहो माइक्रोफोन ई लिखंदव, सही। हाणे उन खां पोइ ट्रेवलिंग ऑफ साउंड आहे, त साउंड कीअं हिकिड़ी जॻह ते ॿी जॻह ते मूव कंदो आहे? हाणे साउंड जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोड्यूस कीअं थियो? वाइब्रेटिंग बॉडी मां। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿुधण में अचे थो, असां ॿुधूं था, हिकिड़ी जॻह ते ॿी जॻह ते ट्रांसफर थिए थो, त कीअं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे कीअं न कीअं तरीक़े सां ट्रांसफर थिए थो। त साउंड जेको ट्रांसफर थिए थो, ट्रेवल करे थो, उहो कहिड़े फॉर्म में कंदो आहे? वेव जी सूरत में। कहिड़े फॉर्म में कंदो? वेव जी सूरत में। हाणे वेव जा बि टाइप्स हूंदा आहिनि, सही आहे। बेसिकली असां 2 टाइप पढ़ंदा आहियूं, सही आहे, लॉन्गिट्यूडनल एंड ट्रांसवर्स। पर जेको साउंड आहे उहो असांजो ट्रेवल कंदो आहे लॉन्गिट्यूडनल वेव्स में। कहिड़े वेव्स में ट्रांसफर थींदो आहे असांजो? साउंड वेव हमेशह कहिड़े वेव्स में ट्रांसफर थींदो? लॉन्गिट्यूडनल वेव्स में, सही आहे। वेव जी सूरत में ट्रांसफर कंदो आहे लॉन्गिट्यूडनल वेव्स। हाणे लॉन्गिट्यूडनल वेव जी ख़बर आहे वेव छा हूंदी आहे?
लहर छा हूंदी आहे? सिंधी मूंखे अचे थी। साइंस में मीनिंग पुछण जो न हूंदो आहे, साइंस में हूंदो आहे डिफाइन क्लियर हुजे त छा हूंदी आहे, कॉन्सेप्ट पुछबो आहे। उहो त मैकेनिज़म सही आहे, पर माना लेयर खे कीअं डिफाइन कंदो? सिंपल डेफिनेशन ऑफ वेव छा आहे? डिस्टर्बेंस इन एनी मीडियम। जॾहिं असां कंहिं बि मीडियम में डिस्टर्बेंस पैदा कंदा आहियूं त उहा छा थी ईंदी आहे? वेव थी ईंदी आहे। जीअं पाणी आहे, सही आहे, हिकिड़ो स्टील बीठल आहे, तव्हां हुन में पथर उछलंदव हुन में डिस्टर्बेंस पैदा थिए, पोइ छा ठही वेंदियूं आहिनि? लहरूं पैदा थींदियूं आहिनि। सही आहे। रसो आहे, उन खे तव्हां हिकिड़े हंधि तां पकिड़े बीहंदव, जीअं हुनखे मूवमेंट ॾींदा तव्हां त हेठि मथे मूव थींदी आहे। त असां रसे में छा प्रोड्यूस कई? डिस्टर्बेंस। त वेव छा आहे? डिस्टर्बेंस इन ट्रेवलिंग डिस्टर्बेंस इन चइबो आहे। ट्रेवलिंग जो मतिलबु छा आहे? जेको हिकिड़ी जॻह ते ॿी जॻह ते डिस्टर्बेंस मूव करे, त उनखे पोइ असां छा चवंदा आहियूं? वेव। सही आहे। ऐं जेके साउंड वेव्स आहिनि, साउंड एनर्जी आहे उहा छा में ट्रांसफर? वेव जी सूरत में। पर कहिड़े वेव जी सूरत में? लॉन्गिट्यूडनल वेव जी सूरत में ट्रांसफर थींदी हिकिड़ी जॻह ते ॿी जॻह ते। सही, हीउ क्लियर थी वियो असांजी। हाणे लॉन्गिट्यूडनल वेव्स जेके आहिनि, कहिड़ा वेव्स हूंदा आहिनि, इहो असांखे क्लियर हुजणु खपे। हाणे हीअ क़िस्म जो जेको वेव आहे, हिकिड़ी हीअ क़िस्म हूंदी आहे। सही आहे। ॿी असां जेका क़िस्म आहे उहा जेका आहे लॉन्गिट्यूडनल आहे। हीअ जेका क़िस्म आहे हीअ लॉन्गिट्यूडनल न आहे। साउंड जेको आहे हिन क़िस्म में ट्रांसफर न थींदो आहे, हीअ ट्रांसवर्स वेव आहे। सही आहे। जंहिंमें डिस्टर्बेंस परपेंडिकुलर मूव कंदी आहे। पर असां जेके लॉन्गिट्यूडनल वेव्स आहिनि उहे परपेंडिकुलर डिस्टर्बेंस मूव न कंदी आहे, पर उहे पैरेलल मूव कंदा आहिनि। कीअं? फॉर एग्जाम्पल असांजो हिते स्पीकर आहे हिकिड़ो। सही आहे। हीअ असांजो स्पीकर ई आहे, तव्हां ईअं ई खणी सम्झो। जॾहिं स्पीकर में परदो लॻल हूंदो आहे, डायफ्राम। सही आहे। परदो क्लियर आहे स्पीकर में। ऐं जॾहिं साउंड हुन में हूंदो आहे उहो स्पीकर जो परदो वाइब्रेट कंदो आहे। वाइब्रेट कीअं कंदो? पहिरीं अॻिते वाइब्रेट कंदो, पोइ हिते। सही आहे। बैक एंड फोर्थ में वाइब्रेट कंदो। सही। त हाणे थींदो छा आहे? लॉन्गिट्यूडनल वेव्स कीअं हूंदा आहिनि? हिन में हूंदी आहे कंप्रेशन ऐं रेयरफ्रैक्शन। ठीकु आहे। माना हिन में जेके वेव्स में ॿिनि टाइप्स में सफ़र कंदी आहे। तव्हांखे मां जॾहिं सिंपल हिकिड़ो मिसाल ॾियां, जॾहिं सुंडी ॾिठी अथव कॾहिं? सुंडी ॾिठी अथव? कप में हूंदी आहे जेका, कीड़ो जेको हूंदो आहे कप जो, जेको उनखे मूव कंदे कॾहिं ॾिठो आहे कीअं? इहा कीअं मूव कंदी आहे? या इहा जेका अथव इनखे पेर न हूंदा आहिनि, अहिड़े हिकिड़ो जीतनि खे पेर न हूंदा उहे कीअं मूव कंदा आहिनि? कॾहिं ॾिठो अथव? उहे पाण खे कंप्रेस कंदा आहिनि, पोइ रियरफ्रैक्ट कंदा आहिनि, पोइ उहे अॻिते मूव कंदा आहिनि। जॾहिं तव्हां न ॾिठो आहे त इहो ॾिसी छॾियो त हीअ जेके रियरफ्रैक्शन ऐं तव्हांजा साउंड वेव्स आहिनि या लॉन्गिट्यूडनल वेव्स आहिनि, इहे बि ईअं मूव कंदा आहिनि। मतिलबु पहिरीं कंप्रेस थींदी आहे पार्टिकल्स। सही आहे। मतिलबु जेके जॾहिं साउंड जेको असांजो लाउड स्पीकर आहे, इन जो परदो जॾहिं आउटवर्ड में मूव कंदो। सही आहे। आउटवर्ड कंहिं शइ खे पुश कबो आहे। आउटवर्ड मतिलबु छा? असां छा था कयूं? पुश था कयूं। त अॻी शइ जेके पार्टिकल्स ऑफ एयर आहिनि उहे छा थींदा? कंप्रेस थींदा। छा थींदा? कंप्रेस। कंप्रेस थियण जो मतिलबु छा आहे? पंहिंजे वेझो अची ईंदा। फॉर एग्जाम्पल हिते जॾहिं हिन सूरत में मौजूदु आहे, त जॾहिं असां आउटवर्ड मूव कयो असांजे परदे, त हीअ पाण में गॾिजी ईंदा, सफ़ा क्लोज़ क्लोज़। त जिथे पार्टिकल्स ऑफ एयर क्लोज अची ईंदा त उन पॉइंट खे असां या उन एरिया खे असां चवंदा आहियूं त हिते छा पई थिए? कंप्रेशन पई थिए। सही आहे। ऐं वरी छा थींदो? जॾहिं हीउ परदो वरी इनवर्ड मूव कंदो, पहिरीं अॻिते वियो, पोइ छा थींदो? पोइ हिते मूव कंदो इनवर्ड। त हीउ वरी छा कंदो? पार्टिकल्स खे पाण ॾे छिकींदो। सही आहे। त छिकण जॾहिं पाण ॾे छिकींदो त हुननि में जेको डिस्टेंस आहे उहो छा थी वेंदो आहे? वधी वेंदो आहे। त हाणे जिथे डिस्टेंस पार्टिकल्स में वधी वेंदो आहे उन एरिया खे असां छा चवंदा आहियूं? रेयरफ्रैक्शन। ऐं जिथे डिस्टेंस घटि थी वेंदो आहे उनखे छा चवंदा आहियूं? कंप्रेशन। त इहे कंप्रेशन ऐं रेयरफ्रैक्शन थींदी वेंदी आहे ऐं असांजे लॉन्गिट्यूडनल वेव्स जेके आहिनि उहे अॻिते मूव कंदा वेंदा आहिनि। ऐं कंप्रेशन रियरफ्रैक्शन क्लियर थी वियो न? बसि जिथे पार्टिकल्स ऑफ मीडियम पाण में क्लोज अची वञनि उहा एरिया असां छा चवंदासीं? कंप्रेशन। जिथे पार्टिकल्स ऑफ मीडियम पाण खां परे थी वञनि उन एरिया खे असां छा चवंदा आहियूं? रियरफ्रैक्शन। हाणे इनखे सम्झण लाइ तव्हांखे हिकिड़ो सिंपल मिसाल थो ॾियां। कॾहिं फॉर एग्जाम्पल साम्हूं परदो लॻल आहे। सही आहे।
हिते जॾहिं दरवाज़ो लॻल हूंदो आहे साम्हूं दरी ते परदो लॻल हुजे तव्हां दरवाज़े खे जॾहिं ओपन कंदव न परदो छा थींदो कंप्रेस थींदो आहे न पर दरवाज़े साॻे खे तव्हां ज़ोर सां बंदि कयो त परदो छा थींदो आहे अॻिते छिकिजी ईंदो आहे न हीउ साॻियो ई थींदो आहे जॾहिं आउटवर्ड थींदो आहे त हीउ छा कंदो आहे एयर पार्टिकल्स खे कंप्रेस कंदो आहे जॾहिं इनवर्ड मूव कंदो आहे त एयर पार्टिकल्स खे पाण ॾे छिकींदो आहे त आउटवर्ड मूवमेंट में जेके पार्टिकल्स हूंदा आहिनि उहे कंप्रेस थींदा आहिनि ऐं इनवर्ड मूवमेंट में उहे पाण ॾे छिकजंदा आहिनि त इन मूवमेंट्स खे हिक ॿिए सां ट्रांसफर थींदे इहे रियर फ्रैक्शन ऐं कंप्रेशन हर हीअ हाणे जेको रियर फ्रैक्शन ऐं कंप्रेशन थींदी वेंदी त हाणे जस्ट हिकिड़े टाइम न थींदी मतिलबु हीअ सॼी हिकिड़ी लहर ठहंदी वेंदी सही आहे जेसि ताणी साउंड जे अॻियां का रुकावट अचे या जेतिरी साउंड जी इंटेंसिटी हूंदी ओसि ताणी इहा ईअं मूव कंदी वेंदी ऐं हिकिड़े कंप्लीट जॾहिं हिकिड़ी कंप्रेशन थी वई सही आहे ऐं हिकिड़ी रेयर फ्रैक्शन कंप्लीट थी वेंदी आहे त उन खे असां चवंदा आहियूं वन कंप्लीट साइकिल ठीकु आहे त हीअ क्लियर आहे हाणे रेयर फ्रैक्शन ऐं कंप्रेशन क्लियर आहे ऐं इहो बि क्लियर थी वियो त साउंड वेव्स जेके आहिनि उहे असांखे कीअं ट्रांसफर थींदा आहिनि लॉन्गिट्यूडनल वेव्स में सही आहे हाणे उन खां पोइ अचो त साउंड जेको आहे ट्रेवल कीअं थींदो आहे उहो बि हिन में क्लियर थी वियो हाणे असां अचूं था त फास्टर किथे ट्रेवल कंदो आहे बसि साउंड हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो जेको साउंड आहे उहो मीडियम खां सवाइ ट्रेवल न करे सघंदो साउंड खे ट्रेवल थियण जे लाइ कीअं न कीअं मीडियम जी ज़रूरत लाज़मी पवंदी सही आहे त इहो मीडियम जे बारे में जेको असांखे कॉन्सेप्ट ॾिनो उहो कहिड़ो रॉबर्ट बॉयल इहो साइंटिस्ट हो जीअं असांखे इहो ॿुधायो इहा शइ असांखे ॾिनी त जेको साउंड आहे उनखे ट्रेवल करण लाइ मीडियम जी ज़रूरत लाज़मी हूंदी माना जिथे मीडियम न हूंदो मीडियम न हुजण जो मतिलबु छा आहे त को बि उते असां मैटर न हुजे सॉलिड लिक्विड या गैस का बि शइ न हुजे वैक्यूम हुजे ख़ाली त उते साउंड तव्हांजो ट्रेवल न थींदो पोइ लेक्चर में तव्हांखे मां इहा ॻाल्हि ॿुधाई सिज खां जेका रोशनी त अचे थी पर सिज जेके रिएक्शन्स थियनि था उन्हनि जो आवाज़ असां ताईं नथो हुजे छो त अर्थ ऐं सन जे विच में छा आहे स्पेस आहे त उन मां साउंड आहे त इहो फस्ट टाइम जेका ॻाल्हि क्लियर कई उहो कहिड़ो साइंटिस्ट हो रॉबर्ट बॉयल ऐं स्पीड ऑफ साउंड त साउंड केतिरी तेज़ी सां मूव करे थो उनखे असां चवंदा आहियूं स्पीड ऑफ साउंड सही आहे त उनजो कॉन्सेप्ट फस्ट टाइम जेको मेयर कई स्पीड ऑफ साउंड इन एयर जेका मेयर कई उहे कहिड़े साइंटिस्ट कई उहो मेरिन स्पेल कंफर्म कजोसि मेरी मेरसन जी किताब में बि लिखियल अथव ठीकु आहे त मेरी मेरसन अहिड़ो साइंटिस्ट हो जीअं फस्ट टाइम छा कयो तव्हांजी स्पीड ऑफ साउंड खे मेयर कयो सही आहे त डिफरेंट एक्सपेरिमेंट खां पोइ इहा ॻाल्हि क्लियर थी आहे जेका स्पीड ऑफ साउंड इन एयर अक्सर करे MCQ में सवाल ईंदो आहे इहो त स्पीड ऑफ साउंड इन एयर केतिरी आहे त इहा तव्हांखे यादि रखणी आहे उहा आहे 332 मीटर पर सेकेंड इहा आहे तव्हांजी स्पीड ऑफ साउंड इन एयर ऐं तव्हांजी टेबल ठहियल आहे बुक में उन में डिफरेंट तव्हांजी जेके मटीरियल्स आहिनि उन्हनि जी स्पीड ऑफ साउंड ॿुधायल आहे सही आहे त हाणे स्पीड ऑफ साउंड घणी आहे 332 मीटर पर सेकेंड छा में आहे या एयर में आहे एयर छा हूंदी आहे गैस हूंदी आहे सही आहे ऐं उन खां पोइ एक्सपेरिमेंट में इहा शइ बि वाइदे थियल आहे त साउंड जेको आहे सभिनी खां फास्ट जेको मेयर कंदो आहे हाणे साउंड कीअं पियो मूव करे वन प्लेस ते वेंदो त हिकिड़ी जॻह ॿी जॻह ते कीअं बि मूव करे तव्हांजो साउंड पार्टिकल्स जे ज़रिए सही आहे मतिलबु जेके पार्टिकल्स आहिनि सही आहे उन्हनि जे अंदरि एटम्स हूंदा आहिनि तव्हां पढ़ियो आहे सॉलिड में एटम्स हूंदा आहिनि सफ़ा किलोज़ हूंदा आहिनि सही आहे वरी लिक्विड में उन्हनि खां थोरा परे हूंदा आहिनि गैसिस में सफ़ा परे हूंदा आहिनि त जेतिरा एटम्स वेझो हूंदा ओतिरो आसानी सां एनर्जी ट्रांसफर थींदी जेतिरो एटम वेझो हूंदो या मॉलिक्यूल वेझो हूंदो या उहो छा कंदो ओतिरी आसानी सां तव्हांजी एनर्जी खे ट्रांसफर कंदो त सभिनी खां वेझा किथे हूंदा आहिनि एटम सॉलिड में त सभिनी खां फास्ट साउंड किथे ट्रेवल कंदो सॉलिड में ऐं उन खां पोइ वेझा मॉलिक्यूल्स जा एटम छा में हूंदा आहिनि लिक्विड में त सेकेंड नंबर ते जेको साउंड ट्रेवल कंदो फास्ट उहो छा में कंदो लिक्विड में ऐं थर्ड नंबर ते छा में कंदो एयर में हाणे जीअं एयर में जेका स्पीड आहे 332 मीटर पर सेकेंड आहे सॉलिड में तक़रीबन इहा थी वेंदी आहे 1500 मीटर पर सेकेंड इहो तक़रीबन आहे अंदाज़ो आहे इहा कंफर्म न आहे इहा यादि न कजो बुक में कंफर्म कयो लिखियल अथव त 332 मीटर पर सेकेंड इहा कंफर्म आहे ऐं स्पीड ऑफ लाइट केतिरी हूंदी आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकेंड इन जो मतिलबु छा आहे त जेका स्पीड लाइट आहे उहा तमामु फास्ट आहे एज़ कंपेयर टू एयर सही आहे त हाणे तव्हां इन कॾहिं अंदाज़ो कयो हूंदो त जॾहिं बिजली चमकंदी आहे खिमण जीअं असां चवंदा आहियूं
त खिवण जेका लाइट चमकंदी आहे उन खां कुझु सेकेंडनि खां पोइ तक़रीबन 3 या 4 सेकेंड खां पोइ असांखे गजगोड़ जो आवाज़ु ॿुधण में ईंदो आहे। उनजो रीज़न इहो ई हूंदो आहे त बिजली तमामु फास्ट हूंदी आहे, उहा त असांजी नज़र अची वेंदी आहे, पर स्पीड जी साउंड जेका हूंदी आहे हिन जे मुक़ाबले में तमामु घटि हूंदी आहे, त इन करे असांखे साउंड जेको आहे उहो देरि सां ॿुधण में ईंदो आहे। सही आहे, त हाणे इहा शइ बि क्लियर थी वई त साउंड ट्रेवल कंदो आहे मीडियम में, सही आहे, वैक्यूम में ट्रेवल न कंदो। ऐं स्पीड ऑफ साउंड सभिनी खां फास्ट छा में हूंदी आहे? सॉलिड में, उन खां पोइ लिक्विड में, ऐं उन खां पोइ स्लोएस्ट जेका हूंदी आहे छा में हूंदी आहे? एयर में, गैस या एयर। सही आहे, बोर्ड ड्राइंस लास्ट इन में आए, पर साईं टाइम आए लास्ट पॉइंट इन में आहे त असां आवाज़ असां कीअं ॿुधंदा आहियूं, असांजे कन जेको आहे उहो एयर खे कीअं कैच कंदो आहे या असांजे कन कीअं वर्क कंदो आहे। सही आहे, त हाणे इन जे बारे में लास्ट टॉपिक आहे, त इन जो डायग्राम लिखी वठां मां। कुदरत वारे तव्हांखे अहिड़ियूं अनमोल शयूं ॾेई छॾियूं आहिनि जे तव्हां अंदाज़ो ई नथा करे सघो। कॾहिं पंहिंजे पाण ते गौर कयो, बायोलॉजी पढ़ो दिलि सां, ख़बर पइजी ईंदो। ये नाला जेके मां लिखां पियो अॼु खां पहिरीं ॿुधा अथव न? इहे नाला कंहिं पंहिंजे कन तव्हां में ई लॻल आहिनि इहे शयूं, ठीकु आहे, पर मुंहिंजे ख़्याल में अधु खां वधीक क्लास खे हिन जे बारे में ख़बर न हूंदी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियमि, साइंस सिर्फ़ु उहो ई पढ़ंदो आहे जंहिंखे इंट्रस्ट हूंदो आहे। इंग्लिश हर को थो पढ़े, मैथ ऐं साइंस अहिड़ा सब्जेक्ट आहिनि जंहिंखे मज़ो ईंदो, सम्झ में ईंदी ॻाल्हि पढ़ंदो, न त ईअं भॼंदो, चवंदो हाली फ़िलहाल चकर ईंदसि माना। ऐं अहिड़ा हूंदा शागिर्द जंहिंखे मुंहिंजे लेक्चर में चकर ई ईंदा हूंदा, ठीकु आहे, त बसि पोइ इहो जंहिंखे सम्झ में अचे पई ॻाल्हि, जंहिं टेस्ट में वेहंदो इनशाला, पोइ 20 क्वेश्चन साइंस जा आहिनि, त इहे शयूं जॾहिं उते ईंदसि त पोइ हुनखे क़दुरु थींदो। सही आहे, त हाणे अचो त एयर जेको आहे असांजो कन जेको आहे उहो कीअं आवाज़ खे कैच कंदो आहे, कहिड़ा कहिड़ा हुन में सिस्टम हूंदा। सभिनी खां पहिरीं जेको असां वटि हूंदो आहे एयर कैनाल। एयर कैनाल छा हूंदो आहे? हीअ त कन जी पापड़ी जेका इहा ॿाहिरि लॻल आहे, इहा बि इन जो बि फंक्शन आहे, इहा आवाज़ खे गॾु कंदी आहे। सही आहे, पर उन खां पोइ जेको आउटर, इन खे चइबो आहे आउटर एयर, ॿियो हूंदो आहे मिडल एयर। आउटर एयर ऐं मिडल एयर जे विच में हिकिड़ी ट्यूब हूंदी आहे जंहिंमें साउंड ट्रेवल कंदो आहे, उन खे असां छा चवंदा आहियूं? एयर कैनाल। ठीकु आहे, इन खां पोइ सेकेंड छा थो अचे? एयर ड्रम। हाणे एयर ड्रम ईअं खणी सम्झो जीअं धूल जो या लाउड स्पीकर जो परदो हूंदो आहे न, असांजे कन जे अंदरि बि परदो लॻल आहे। सही आहे, त हाणे इहो एयर ड्रम जेको आहे इहो वाइब्रेटिंग ऑब्जेक्ट आहे। सही आहे, त इहो एयर ड्रम, एयर कैनाल खां पोइ छा ईंदो आहे? परदो ईंदो, ठीकु आहे, जेको छा कंदो आहे? वाइब्रेट कंदो आहे। जॾहिं बि को साउंड ईंदो आहे उहो अची करे एयर ड्रम ते स्ट्राइक कंदो आहे, त इहो वाइब्रेशन्स प्रोड्यूस कंदो आहे। सही, हाणे उहे जॾहिं वाइब्रेशन प्रोड्यूस थींदा आहिनि त उहे वरी ट्रांसफर थींदा आहिनि चेन ऑफ 3 बोन्स, माना इन अॻियां वारी 3 हॾा लॻल आहिनि सना, जेके उन्हनि ॾे इहो हॾा बोन्स, ठीकु आहे, त उन्हनि ॾे इहो साउंड ट्रांसफर थींदो आहे किथां? एयर ड्रम खां पोइ। उन्हनि हॾनि में जेका लास्ट जेका हॾी लॻल आहे उनखे चइबो आहे, उनजो नालो आहे स्ट्रिप। ठीकु आहे, उहा ट्रांसफर थिए स्ट्रिप। हाणे स्ट्रिप जेको आहे, इहे जेके वाइब्रेशन एयर ड्रम प्रोड्यूस कया, उहे ई वाइब्रेशन ट्रांसफर थिया छा में? स्ट्रिप में। हाणे स्ट्रिप छा कंदो आहे? इहो वरी उहे वाइब्रेशन्स ट्रांसफर कंदो आहे हिन कोकेलिया में। हाणे कोकेलिया छा आहे? इहो माइक्रोफोन आहे। जीअं हीउ माइक्रोफोन आहे न, इहो वाइब्रेशन साउंड खे पढ़े पियो, त इहो कोकेलिया असांजो हेयरिंग ऑर्गन आहे। हिन में छा हूंदा आहिनि? हेयरिंग सेल्स। बसि जेका हितां वाइब्रेशन अचे पई एयर ड्रम ऐं बोन्स खां, उनखे रीड केयर कंदो आहे तव्हांजो कोकेलिया। हिनखे असां चवंदा आहियूं हेयरिंग ऑर्गन। जॾहिं MCQs में अचे थो विच इज़ द हेयरिंग ऑर्गन इन द एयर, त उहो कहिड़ो आहे? कोकेलिया। ठीकु आहे, त हाणे इहो कोकेलिया छा हूंदो आहे? पाण इहा हिकिड़ी सन्हड़ी परदे मां झली हूंदी आहे, इन अंदरि वरी फ्लूइड हूंदो आहे। छा हूंदो आहे? फ्लूइड। फ्लूइड चइबो आहे पाणी खे। सही आहे, पाणी वटि भरियल हूंदी आहे। इहा स्ट्रिप वारी वाइब्रेशन कोकेलिया में वेंदी आहे, कोकेलिया में जेका फ्लूइड आहे उहो वाइब्रेट कंदो आहे, उन वरी हेयरिंग सेल लॻल हूंदा आहिनि, उहे सेल वरी उन सिग्नल खे ट्रांसफर कंदा आहिनि केॾांहुं? ब्रेन ॾे। पोइ ब्रेन उन साउंड खे सम्झंदो आहे। ठीकु आहे, त इहो असांजो प्रोसेस आहे 1 by 1। फर्स्ट एयर कैनाल, सही, सेकेंड में पोइ केॾांहुं ईंदो साउंड? एयर ड्रम, पोइ 3 बोन्स जेके आहिनि उन्हनि ॾांहुं, पोइ कोकेलिया में, लास्ट में असांजो केॾांहुं ईंदो? ब्रेन में। ऐं हेयरिंग ऑर्गन असांजो कहिड़ो आहे? हीअ असांजो
हेयरिंग आर्गन आहे, ठीकु आहे। त इहा शइ तव्हांखे हाणे यादि रखणी आहे।